जैकबाबाद मां के खबर ॾींदा आलम ब्यूरो चीफ वसीम इकबाल जी रिपोर्ट मुताबिक़ ज़िला जैकबाबाद जे खज़ाने ऑफिस जे ऑडिटर कलीमुल्लाह शेख जी चुर्च ते एडिशनल अकाउंट ऑफिसर मज़हर अली मक्सी हज़ारें ख़ानदाननि जी ब वक़्त जी मानी पे खसे वरिती। 2019 खां वठी 2024 ताईं 1185 रिटायर पेंशन जूं नाहको आईडियूं बंदि करे मिसकीन माण्हुनि खां लखें रुपया रिश्वत तलब कई पई वञे, जेको अमल सरासर कानून जे ख़िलाफ़ आहे। अहिड़नि रिश्वत खोर ऑफिसरनि खे को हक़ नाहे त हू ड्यूटीअ ते वेही रिटायर मिसकीन मुलाज़मनि सां नाजाइज़ियूं कनि। वधीक ज़रियनि मां मिलियल मालूमात मूजिब महाकरप्ट ऑडिटर कलीमुल्लाह शेख नाजाइज़ पेंशनरनि जूं आईडियूं बंदि करे वरी 1 लख रुपया फी आईडीअ ते रिश्वत तलब करे रहियो आहे। मिलियल मालूमात मूजिब कलीमुल्लाह शेख शिकारपुर ऐं कश्मीर ज़िले में पोस्टिंग दौरान करप्शन जा सभई लीका लताड़े छॾिया हुआ, जंहिं सबबि उन्हनि ज़िलनि जे मुतासिर मुलाज़मनि सख़्तु एहतजाज कयो ऐं खेसि ज़िले बदर करे सज़ा तौरु जैकबाबाद मोकिलियो वियो। हिते पहुचण बैदि हुन साॻी रीति रिटायर मुलाज़मनि खे परेशान करणु शुरू करे छॾियो आहे। मुतासिर पेंशनर ऐं बेवा चीफ सेक्रेटरी सिंध निगरानी वज़ीर आला ऐं सेक्रेटरी फाइनेंस खां मुतालबो कयो त करप्ट ऑडिटर कलीमुल्लाह ऐं एडिशनल अकाउंट ऑफिसर मज़हर अली मक्सीअ खे फौरी तौरु हटाए रिटायर मुलाज़मनि जूं पगारूं खोलियूं वञनि। ऑफिस वेहन कौन था क्या कानून कहिड़े डिपार्टमेंट में पुलिस डिपार्टमेंट घणो टाइम थियो नथी मिले पेंशन? 21 तारीख़ ते 21 ॾींहं बुलायो पहिरियों पगार मिलंदी हाणे मरी वियो असां पहिरीं तारीख़